नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदारूं। सिंध हाई कोर्ट सिंध सरकार के 5 खां 15 ग्रेड ताईं भर्तियों रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट मुतहदा पाकिस्तान की दरख्वास्त ते 21,000 भर्तियुनि खिलाफ़ स्टे ऑर्डर जारी कंदे भर्तियुनि लाइ जारी थियल सरकारी नोटिफिकेशन्स बि ईंदड़ ॿुधणी ताईं मुअतल करे छॾियो। अदालत चीफ सेक्रेटरी AG सिंध ऐं IPS अकर सीबा टेस्टिंग सर्विसिज एडवोकेट जनरल सिंध सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान IBA कराची के नोटिस जारी करे छॾिया। सिंध सरकार साल 2021 जी जनवरी ऐं फरवरी में 2 नोटिफिकेशन जारी कंदे IBA ज़रिए 21,000 नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो हो, जंहिं तहत सिंध में हज़ारी नौजवाननि नौकरियुनि लाइ ऑनलाइन फार्म भरिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।